इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व अज़वाजिही व अबनाइही व बनातिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगार मोहम्मद अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफियदारम मिल्लते हजरत खलील ज़ीर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। आए बुलबुलान गुलचे गुलज़ारे अहमदी सल्लु अला मुहम्मदिन वाले मुहम्मदी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुँह खोलियो वॾे आवाज़ सां खुली मिली पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह। निहायत इज्जत एहतराम जे काबिल बुजुर्गो मोहब्बत वारा भाइरो महबूब करीम जा आशिको ही दुरूहानी दीनी जलसो अजीम शान महफिल इज्तिमा जेको हजरत किबला साईं मोहम्मद अब्दुल गफ्फार अल मारूफ पीर मिठा सानी दामत बरकातुल आलिया जन जे ज़ेर सिदारत अवां ॾिसी रहिया आहियो क़ुरान करीम जे हिफ़्ज़ कंदड़नि याद कंदड़नि नौजवाननि बचरनि खे दस्तार फज़ीलत वधाइण जे लाइ मुनअक़िद कयो वियो आहे। अल्लाह ताला मूं सिहकार खे हिन महफ़िल में अवां जी ज़ियारत नसीब फरमाई ऐं मूं अवां जे साम्हूं मालिक मिठी जी मशीयत ऐं करम सां कुछ आयतूं सबूरियूं तिलावत करण जी सादत हासिल कई आहे। उन्हनि आयतुनि जे मुतालिक़ अर्ज़ करे इंशाअल्लाह अज़ीज़ अवां खां इजाज़त वठंदुसि। रब्बुल आलमीन मुंहिंजो अर्ज़ करण अवां जो ॿुधण ऐं जन भलारनि ख़ुसूसन साईं हाफ़िज़ अमीर बख्श हज़रत मौलाना बदरुद्दीन नूरी ऐं ॿिया निहायत ई मुबारक जा मुस्तहिक आहिनि जिन्हनि अज़ीम शान जलसे खे मल्हायो अहम किरदार अदा कयो। खुदा उन्हनि जी बि हा कोशिश ख़िदमत मक़बूल मंज़ूर फरमाए। आयतुनि सबूरनि जी इब्तिदा
हरफी निदा सां है अल्लाह ताला पंहिंजे ईमान वारनि बाननि सां मुखातिब ऐं ईमान वारनि बाननि खे रब करीम सॾे पंहिंजो इरशाद फरमायो। मगर यह याद रखो त ईमान असुल शे जंहिंजे मथां नजात जो मदार आहे, जंहिंजे मथां छोटकारे जो मदार आहे, जंहिंजे मथां जन्नत जे मिलण जो मदार आहे, उहो आहे मदीने जे घोट जो इश्क ऐं अदब। लाड़काणे वारनि जो सुभान अल्लाह इहो त कोन सम्झ में अचे। न न इहो आवाज़ न खपे, आवाज़ खपे वॾो आवाज़। हथ मथे खणो ऐं खुली सुभान अल्लाह चओ। सय्यदुल मुरसलीन महबूब रब्बिल आलमीन अशरफुल अव्वलीन वल आखिरीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां हकीकी सच्ची मोहब्बत ज़बानी आरज़ी वक्ती न पर दाइमी मोहब्बत ईमान कामिल गीला शर्ता असासा बुनियाद। कुरानी पाक मां हदीसुन मां इहा ॻाल्हि वाज़िह। उन सां गॾु वरी महबूब करीम जे अदब तज़ीम एहतराम जो बि असां तव्हांजे मथां फर्ज़ आहे थिए थो। उन ई तरीक़े सां जंहिं तरीक़े सां मुस्तफ़ा करीम जे रूबरू दीदार कंदड़नि हबीब जे पाक ज़ुबान मां क़ुरान करीम ॿुधंदड़नि मदीने जे घोट जे पुठियां निमाज़ूं पढ़ंदड़नि ऐं आका जी कदमनि तां क़ुर्बान थींदड़नि अदब ऐं तज़ीम करे ॾेखारियो त सुन्नीयो अव्हां पुष्ट ब पुष्ट पहुते निहारियो तव्हांखे सुन्नीयत मिलंदी, अल्लाह अल्लाह जे हबीब जी मोहब्बत मिलंदी, हबीब करीम जे प्यारनि असहाबनि सबूरनि हबीब जे बचड़नि इमामनि सुहणनि हबीब जे उम्मत जे कामिलनि वलीयनि ऐं रब्बानी आलिमनि सालहनि बालनि सां अक़ीदत ऐं प्यार मिलंदो उनखे कॾहिं बि विसारियो न। हेॾे मूड़े निहारियो जलसो ॿुधण आयो या हे ॾिसण आयो कना निंड फिटायो सफ़र कयो आयो वेठा आहियो त कुझु तवजो ॾियो न मुंहिंजा मिठा। इनखे कॾहिं बि ज़हन मां न निकारियो, कॾहिं बि ज़हन मां न कढो। पंहिंजे अक़ीदे जी मज़बूती, पंहिंजे अक़ीदे में रुसूख़, पंहिंजे अक़ीदे में इस्तिहकाम उन जे लाइ तलब कयो, तड़प कयो, सिखण जी कोशिश कयो। सखिया नारा हणी रुगी घड़ी जे जज़्बे जोश जी भॼा तरबियत रखो, सिखो। असांजो अक़ीदो असांजे वॾड़नि जो अक़ीदो ही हो आहे, उन जा ही दलील आहिनि, ही सबूत आहिनि। असांजो अक़ीदो अल्हम्दुलिल्लाह क़ुरान हदीस आहे। 1,24,000 नबीअनि जे तालीम जो ख़ुलासो आहे। 1,24,000 या 1,30,000 मुख़्तलिफ़ रिवायतुनि जे मुताबिक़ असहाब किराम वारो अक़ीदो आहे, औलिया किराम वारो अक़ीदो आहे। उन ते पहाड़ खां बि वधीक मज़बूत बोतल ते, चांहि जे कोप ते, भाकुर ते, दोस्तीअ ते अक़ीदो न वठो। दुनिया रुसे रुसण दे पर मदीने वारो न रुसे। छा कयो अल्लाह जे कामिल वलीअ भित जे दरनि ते विहण वारे सोने अब्दुल लतीफ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। त
फरमाए तो शाल में विसरी तू मुझे महबूब अव्हां खे विसारे न सघिबो शाल में विसरी तू ॿियो लोक सभु ई विसरे मतलब इहो मूं जीअं पाण पासे न करी मोहब्बत सां माला माल रहो अकीदे अहल सुन्नत वल जमात सच्चो अकीदो सुणो अकीदो सही अकीदो जंहिंमें प्यार ई प्यारा न गिला न गारा न गंदा न गुस्ताखी आहे जंहिंमें सभिनी प्यारनि जो क़दुरु आहे सभिनी जी शान जो एहसास आहे इन ते मज़बूत तव्हां जेकॾहिं गौर कंदव तव्हां खे हर वली जो कामिल इन अकीदे में मिलंदो हर रब्बानी आलिम इन अकीदे में मिलंदो हर फयाज हस्ती इन अकीदे में मिलंदा ॿियो अकीदो को बि अव्हां क़बूल करण जे लाइ न सोचो न तयार रहो न ॿुधो बसि पंहिंजे मोहब्बत जे मस्ती में रहो ख़ुदा ऐं ख़ुदा जे हबीब खे राज़ी कंदा रहो पहिरियों इरशाद कहिड़ो आहे अल्लाह ताला फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह ए ईमान वारा अल्लाह खां डिजो अल्लाह जो खौफ रखो अल्लाह ताला जो डप रखो खुदा जो खौफ अहिड़ी प्यारी शइ आहे जो जंहिंमें बि खौफ़े खुदा आयो उहो हिकु न ॿ न कई गुनाहनि खां बची छा था सम्झो हा या न पुनहा न कुझु पुछो था न पुछो था मौलाना साहब ॼाणंदा त महिनत त घणी कई आहे पर शायदि अव्हां जी कन ते इहा ॻाल्हि ठहकी नथी दिमाग़ में पर मूं ते अहसान करे वॾे आवाज़ सां सुभाणे अल्लाह जी ॿुधायो पहिरीं शइ कहिड़ी आहे अल्लाह जो ख़ौफ खुदा जो खौफ जब इंसान में आयो इंसान में मौजूद हो इंसान में खौफ इलाही आयो तो हिकु न ॿ न कई गुनाहनि खां बची पवंदो उन खौफ में पहिरीं शख़्सियत या मिसाल तव्हां अल्लाह जी नबीअनि ॾे निहारियो चओ सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां चवंदो कर अल्लाह जा बांधड़ो असांजो अक़ीदो आहे ग़ालिबन हर मुस्लमान जो इहो अक़ीदो आहे त अल्लाह जा नबी गुनाह खां पाक आहिनि गुनाह कंदा बि न गुनाह सोचींदा बि न गुनाह खे वेझाई न वेंदा गुनाह जो तसव्वुर ई न आहे नबीअ खां गुनाह थी नथो इहो असांजो ईमान पर उन हूंदे बि अल्लाह ताला जे खौफ ॾे निहारियो अल्लाह ताला जी ज़ात बरकत जो डप उन्हनि खे केतिरो हुयो अॼुकल्ह जेकॾहिं को बुज़ुर्ग जो औलाद आहे कंहिं सादात सगुर जो औलाद आहे त उन खे मवाला मिड़ी था वञनि चमचा मिड़ी था वञनि बाबा तूं नबी जो बच्चो तोखे छा थींदो किनो पाणी बि ॿाहिरि साए अब नबी जो औलाद किनो पाणी आहे जवाब ॾियो न ॾींदो जवाब तॾहिं मां पंहिंजो टाइम वठंदुसि न ऐं वरी उहे सादात सगोरा सम्झनि कोन था त ही चरिया असांखे चवनि छा था ॻाल्हाइनि असांजे लाइ हबीब करीम जा आशिको जेकॾहिं के नबी पाक जे औलाद मां को नंढो या नौजवान बच्चो आहे उनखे सम्झायो थो वञे छाजी निमाज़ छाजो रोज़ो छाजी इबादत छाजी फलाणी ॻाल्हि मगर अल्लाह ताला जा बांधड़ो होॾे नबीअ जेके मासूम आहिनि जॾहिं क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमाए थो अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून बेशक अल्लाह जा वली न उन्हनि जे मथां को खौफ आहे न उहे गमगीन थींदा जॾहिं वलियनि खे खौफ न आहे त नबीअ जो त मक़ाम ई निराला इन हूंदे
तमा अल्लाह जी नबी दे निहारियो कुरान करीम के समझण जी कोशिश कयो असा वट निगाह जो फुकदान इन पासे तवज्जो न रहो अल्लाह करे त असा में शौक पैदा थी कुरान करीम के समझूं कुरान करीम जे मानी मतालिब ते गौर कयूं हजरत यूसुफ सो अल्लाह जो अजीम शान नबी जो सुभान अल्लाह दुनिया वासा च काठा तो चई ॿुधा चवंदा आहिनि तव्हांजी लाड़काणे वारा त मदीने जे घोट खे 40 सालनि जी ज़िंदगी ताईं ख़बर ई कान हुई त को मां नबी थींदुसि पर हाणे तव्हां हज़रत मौलाना कारी गुल मोहम्मद साहब जी तिलावत में ॿुधो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जी मुतालिक अल्लाह जो इरशाद हो छा हो उन्हनि पाण में मशवरो कयो सलाह कयूं तो उनके खूह जी अंधेरनि में उछलायूं भावा बाबा उनके वधीक प्यार तो दे इंसानी मिजाज तबई तो रहा कार बर्दाश्त न पिया करे सघन उन पंहिंजे प्यारे भाउ हज़रत यूसुफ सोने के पीउ खां मोकल था वठन बाबा असांखे इजाज़त दे असीं पंहिंजे भाउ खे वठी वञूं रांदि खेॾायूं घुमूं फिरूं असांखे को बि डपु कोन्हे छाजो डपु आहे वॾी जमायत आहियूं खाना पान में आयो अल्लाह जे प्यारे हजरत याकूब फरमायो इन्नी अखाफ अन याकुलहु ज़ैब मुंहिंजा पुत्र मूंखे महसूस तो थे खौफ तो थे त मुंहिंजे बच्चे खे बघड़ न खाई वञे आवाज़ भलो पर थोरो हाय जेकॾहिं हुजे मोरो ते सुभान अल्लाह जा धमाका अल्लाह जा बानड़ो छा में उछलायो खूह में अल्लाह जी कुरान पाक फरमायो व औहैना इलैहि लतुनब्बिअन्नहुम बिअमरिहिम हाज़ा व हुम ला यशउरून खूह में हजरत यूसुफ नंढी उम्र जो उन जे पाक जिस्म जी कमीज़ लाही वई सिर्फ हेठों घर ढकियल आहे खूह में अल्लाह फरमाए थो असां उनखे वही मोकिलियो त मुंहिंजा सना यूसुफ गम न कर परेशान न थी उहे ॾींहं ईंदा जो तूं इन्हनि खे सभु ख़बरूं ॿुधाईंदे माना हज़रत यूसुफ साईं खूह में आहे नंढी उमिरि में आहे उनखे अल्लाह ताला इहो ग़ैब जो इल्म बि ॾिनो अॻिते हली हीअं थींदो ऐं इहो बि फरमाए असां हुन ॾे वही मोकिलियो हज़रत यूसुफ नंढे हूंदे नबी आहे उन वटि वही आयो आहे बाक़ी मदीने जे घोट जे लाइ किथां थो आणी त 40 साल ते ख़बर ई कान अजीब ज़हन पर असल छा आहे त जॾहिं न कंहिं सां मोहबत न हूंदी आहे त पोइ एब कुसूर माज़ अल्लाह कई ॻाल्हियूं इंसान खे ॾिसण में ईंदियूं आहिनि मजनू वीचारे जी लैला सां मोहबत कंहिंजी अदा कोन थो जवाब ॾे मजनू लैला जे मोहब्बत में माण्हुनि चयसि मजना लैला में ॾिठो छा अथई छा आहे लैला में चई त ॻाल्हि ॿुधो इन मुआमिले में तव्हां मुंहिंजे में मुदाख़लत न ॾियो नेठि ॻोठ जे चङे खे या वक़्त जे हाकिम खे बेहा ॻाल्हि ज़हन में आई कुछ नौजवान औरतूं घुराई लैला खे बि घुराई लाइन में विहारे मजने खां पुछी बेख़बर ही ॾिसी तो औरतूं तुंहिंजी लैला इन्हनि जी पेर जो मट आहे वाह रे वाह मजनू चयसि ॻाल्हि ॿुध तूं त जो कुझु चई पर तोखे लैला जी ॾिसण वारी अखि कान्हे सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ खुली चओ अल्लाह मदीने मोकिलई माथे के रूमाल कुल्ह ते रखियो निहारे वेठा
तोखे ॾिसण वारी अख न आहे। असीं नंढड़ा हूं स्कूल पढ़ूं था, हज़रत पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैह जो दौर आहे। माण्हू चवंदा त सुरमो थो पाए तॾहिं खां फ़क़ीर ट्रिप ॾियनि, हीअं थो थिए। ऐं हाणे जीने खणी निहार त उन जवान जे मुरीदनि जा मुरीद तो सुभान अल्लाह खुली जाझा चओ, वॾे आवाज़ सां चओ, ॾाढो भलो बानो आहीं, पर जॾहिं तुम्हारी इंजन चालू थिए धिके स्टार्ट थी वई आहे, मां छा थो करे सघां। हबीब करीम जा आशिको मजनून हाकिम खे चयो त तोखे ॾिसण वारी अखे कीअं चरियो आहे। मजनू माना चरियो, वाकई चरियो आहे, पर हुनखे मोहब्बत हुई, एतिरी मोहब्बत जो लैला ख़ैरात ॾींदी हुई। मिस्कीननि खे दर ते ईंदा हुआ, मजरे खे ख़बर पई, उन बि ठकाजी कयो। ठकजी त न पवंदव न, मां टे खे हरू भरू कयां साईं, हा थकिजी पियो त पोइ न। असांखे अल्लाह साईं जी महिरबानी सां साईं जे ग़ुलामनि जे ग़ुलामी जी निस्बत बि आहे, पर साईं जी तबियत बि दिलि आहे जो वेही असांजे ग़रीबाणे अर्ज़ खे ॿुधनि था, तशरीफ़ फरमा थियनि था। अॼुकल्ह वेहण ॾाढो ॾुखियो आहे। अल्लाह करे असांजी मथां संदन छांव क़ाइम ऐं दाइम रहे। मजमे खे जो ख़बर पई त ख़ैरात थी हले, सुभान एक दिन मजनू कासा साथ ले आ पुकारा कुछ मुझे लिल्लाह दे। हमरा प्यालो खणी अचे बीही रहियो, किस्तो खणी चऊं, फ़क़ीराणो किस्तो खणी अचे बीही रहियो, मूंखे बि ख़ैरात मिले, मूंखे बि कुझु न कुझु वंड मिले। लैला खे ख़बर पइजी वई त मजनू आयो आहे, फ़क़ीर जी लाइन लॻी पई आहे, आई लैला और सबों को कुछ दिया, हाथ से मजनू के कासा ले लिया। ॿियनि खे ख़ैरात ॾेई मजनू खां हो का प्यालो ई खसी वठी खिलिया। मां ॾाढी थी मजना, ॾाढी चई, तूं बि ख़ैरात वठण आयो आहीं। त मजनू इन जी वजह जो ॾुख करे ख़ुशीअ में नचे तो ये भला हरगिज़ नहीं ये नाज है, ये मेरे महबूब का अंदाज है। नथा समझो हिन ॻाल्हि खे, अमां खे हिन ॻाल्हि जो शूर कोन्हे को। ही मोहब्बत जी मौज आहे, ही इश्क जो इम्तिहान आहे, ही आज़माइश आहे। ही मुंहिंजी महबूबा मूंखे ॾिसे थी पई त पेट वारो आया सची मोहब्बत वारो आहे। अल हर्ष परे न वञा, हबीब करीम जा आशिक़ो, मदीने जे घोट जा सचा उम्मतीओ, इहो बाक़ी थो आहे त नबी करीम 40 सालनि खां पोइ न, यमन खां पोइ न, ज़मीन आसमान ठहण खां पोइ न, काइनात जो ज़र्रो ज़र्रो बाब में मौजूद हुआ। मोहम्मद घोट अगई नबी आहे, ख़ातमुन नबीयीन आहे, नबी पाक नबी आहे, पर ॿियनि नबीअनि खे जो ख़ुदा नबूवत ॾिनी, ॾियण वारो ख़ुदा आहे, वठी विरहाइण वारो मोहम्मद करीम आहे। अल्लाह अकबर, या सय्यदी या रसूल अल्लाह, हक चार यार, या अलीजुल मुर्तज़ा, या गौसुल आज़म दस्तगीर, हबीब जा आशिक़ो, ईमान असुल शइ आहे, खुदा जो खौफ इंतहाई अहम शइ आहे। मूं हज़रत यूसुफ सोने जी ॻाल्हि बि कई त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ते इम्तिहान आया, आज़माइशूं आयूं,
पर अल्लाह जी नबी में खौफ केतिरो आहे, अल्लाह ताला जो डप केतिरो आहे। अल्लाह जे कुरान करीम फरमायो वरावदत हुल्लती वफी बैतहा, अल्लाह ताला जो नबी यूसुफ जे घर में आहे, वक्त जी रानी आहे, बादशाह मिस्र या अज़ीर आज़म मिस्र जी अहलिया है। उन कमरा ठहराया, लाइन लगाई, 7 कमरे ताईं वठी वई आहे। आई तलक हलिया मां तुंहिंजे लाइ तयार आहियां। अल्लाह ताला जो नबी यूसुफ जे घर में आहे, वक्त जी रानी आहे, बादशाह मिस्र या अज़ीर आज़म मिस्र जी अहलिया है। उन कमरा ठहराया, लाइन लगाई, 7 कमरे ताईं वठी वई आहे। आई तलक हलिया मां तुंहिंजे लाइ तयार आहियां। अॼुकल्ह मूंखे साईं हाफ़िज़ नाले मिठी साहब भट्टी जे फर्ज़ंदनि ॿुधायो त साईं हाणे हिते अहिड़ा सेमिनार थियनि था जिन में ज़ोर नथो वञे त बाबा औरतूं ऐं मर्द बराबर जागो पिया या न, थोरो ॾाढा ॻाल्हायो न छा में बराबर हल। औरत 12 ॼणे थी बि मर्द खे बि ॼणाए, हर वक़्तु हुअ तकलीफ़ थो करे। जीअं था टेलीविज़न ते ॿुधनि, जीअं था अंग्रेज़नि जो बयान अचे, ईसाइन यहूदियुनि जो अचे, असांजा नौजवान मुस्लमान 17 ॿधी बीही था रहनि। हाणे जी हिन भिरिया में हिंगोर जा शहर में जलसो मूंखे चिठी लिखियो मौलवी साहब त टेलीविज़न ते आयो आहे त मर्द पंहिंजे घर वारीअ जो खीर भली पी। जागो मूं चयो यार नसीब भला अथव, छाजी में ढगी धारियो छा, ॿई फ़ाइदा वठो। अजीब सोच थी वई आहे, जैसे चैनल को ॿुधाए, टीवी थी ॿुधाए, फलाणो थो ॿुधाए, जन वीचारनि खे न मुंहं ते सुहारी आहे न शहपर आहे, बसि अदिन जहिड़ो नमूनो कयो अचे त बीहनि पिरो फीसर फीसर फीसर, अकुल लभे कोन, अरबी जो इल्मु लभे कोन, ठका खणी था कराइनि त बाबा घर वारीअ जो खीर भली पियो। तरसो अञा नवां नवां इंकिशाफ थींदा। औरत खे मकाम ॾिनो आहे त मदीने जे साईं ॾिनो आहे। औरत जी संभार कई आहे त मदीने जे घोट कई आहे। यतीमनि जी यावरी कई आहे त मदीने जे घोट कई आहे। अखलाक सुहिणो ॾिनो आहे त मुस्तफ़ा करीम ॾिनो आहे। पर्दो सेखारियो आहे त मदीने जे शहंशाह सेखारियो आहे। नबी करीम ख़ातून जन्नत खे तारीफ़ कहिड़ी ॾिनी आहे, अज़वाज मुताहरा खे छा सम्झायो आहे। उहो कलमे पढ़ण वारो सॼी दुनिया जा चैनल लॻी पवनि, उन्हनि खे थोॾो हणी छॾियो। असांजो कंध झुकियल आहे त ख़ुदा जे अॻियां, जे दिलि झुकियल आहे त मुहम्मद मुस्तफ़ा। अजीब अजीब सोचूं पे पैदा कयूं। अल्लाह ताला शर सां तव्हांजे ईमान खे, अमाल खे, अखलाक खे महफूज़ रखे, सोए नबी करीम सां मोहब्बत अता फरमाए। हेॾे वक़्त जे हाकिम जी राणी आहे, असीसे मिस्र जी घरवारी आहे, 7 कमरे में वठी वई आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम चए हई तलक हली मां तुंहिंजे लाइ हाज़िर आहियां, तयार आहियां। अल्लाह जे नबी फरमायो माज़ल्लाह, रब पनाह में रखे, मां इन गुनाह का पाक है। बुजुर्ग लिखा जॾहिं अंदर ज़ुलेखा सवोरी वठी वई आहे त बुत पियल हो उन कमरे में। बीबी साहिबान बुत जी मथां पंहिंजो रओ रखियो। हज़रत यूसुफ पुछेसि तो छाला? कि मूंखे हिन बुत खे मां पूॼींदी आहियां, सजदा कंदी आहियां, हया थो अचे त इन जूं अखियूं पर्दे में रखी छॾिया, मां ग़लति ॻाल्हि जी तलब पई कयां। हुन जो ईअं चवण ऐं हज़रत यूसुफ जे नूरानी अखियुनि मां पाणी वही पियो। पाण फरमाइनि था ज़ुलेखा
तुरा शर्म आमद तोखे हिन बुत खां शर्म आयो आहे तोखे हिन जो हयात तू हिमती लज थी रही तोखे इन्ही जो हया वा मूंखे अल्लाह जो हया आज है तो सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां तो चओ मां कसम थो विझां रब करीम जो मुहम्मद हबीब जो उम्मती आहीं ॿुधा अकेलो कमरे में वक्त जे हाकिम जी अहलिया तलब थी करे फरमाया थो तोखे हिन पुत जो हया वा मूंखे अल्लाह जो हया पर क़ुरान करीम ॿी ॻाल्हि कई आहे वलक़द हम्मत बिही वहम्म बिहा लौला अर्रा बुरहान रब हज़रत बीबी साहब इरादो कयो अल्लाह जो नबी इरादो न पियो करे इरादो कई कोन को करे हाँ पर न कई छो न कई अल्लाह जो बुरहान ठई बुरहान कहिड़ी शइ आहे अल्लाह ताला जे कामिल वली इल्मी हदीस जे माहिर जो हर देवबंदी या सुन्नी जी सनद उन सां मिलंदी आहे हजरत शाह वलीउल्लाह मदद दहलवी रहमतुल्लाह अलैह अल अकीदत सहीहत में लिखियो आहे तो बुरहान कहिड़ो हो हजरत यूसुफ सोने निहारियो त कमरे जी छित खुली पई आहे हजरत याकूब सोनो मथां बीठो आहे जलेस तो मुंहिंजा पुट ख़बरदार चओ सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां चओ चवरूं पवंदी न माथे कोन कढूं सां छा चयो एक अल्लाह जी बाणी फने तो मुंह विच उंगली पाया खूब में कहिया यूसुफ ताई दामन पाके प्यारे यूसुफ वेखी दाग न लाई मुझा प्यारा पुट ख्याल कजा पान के दाग न लगाजा पंहिंजे मथां ग़लत ॻाल्हि न आणजा अल्लाह जे कामिल वली इल्मी हदीस जे माहिर हज़रत शाह वलीउल्लाह उहो आलिम रब्बानी जो जॾहिं मक्के पाक में वियो आहे मदीने पाक में वियो आहे चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह मक्को बि भलो मदीनो बि चओ चओ ॿुधी न वञे मक्को बि भलो मदीनो बि असांजे लाइ भला असांजो मक्के में रब करीम जो बेत आहे क़िबलो आहे मदीने मुनव्वर में क़िबले जो बि क़िबलो आहे ॾाढा जो सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां चओ हज़रत क़िबला साईं बुलबुल सिंध मरहूम मौलाना काजी दोस्त मोहम्मद रहमहुल्लाह रहमतन वासिअतन पाण बयान फरमायो मूंखे चङी तरह यादि आहे वलिकुल्लि विजहतुन हुव मुवल्लिहा फरमायो त हर कंहिंजे लाइ तवज्जुह वारी जाइ आहे रुख करण वारी जाइ आहे क़िबलो माना जहिड़े माण्हू मुतवज्जिह रहे अहिड़ो जाइ आहे पर अल्लाह ताला जे पाक ज़ात जे तवज्जुह जो मरकज़ मदीने जे घोट जो चेहरो मुबारक आहे सुभान अल्लाह अॼनि आलिमनि जा किथां मज़ार अथनि हाणे थी वियो आहे अजीब दौर अजीब माहौल अल्लाह करे त असां उन जी नक्शे कदम ते हलूं मुझे मुस्तफा करीम जा आशिको हबीब करीम जा उम्मतियो शाह वलीउल्लाह सोने लिखियो आहे त मां मक्के में वियो आहियां उन जाइ ते विस जिती हबीब करीम जी ज़ात बरकात जे बाबा सोने हज़रत अब्दुल्ला जो घर हो जंहिं घर में हज़रत आमिना हबीबन करीमन जी ज़ात गिरामी खे पंहिंजे वजूद मां ॿाहिरि आंदो हो हबीब जी ज़ात बरकात शरीफ़ फरमा थिया शाम जे मुल्क जूं मारियूं नज़र आयूं बुसरा जे बेले में जेके उठ पे पन चढ़िया वरनि जा उन जा चप बि चुरंदे नज़र पे आया उहे वरनि जा पन बि नज़र पे आया शाह वलीउल्लाह फरमाइनि था मां उन घर जे दीदार ते वियुसि अञा दर ते पहुतो हां ॾिसां त अंदरि वली वेठा आहिनि आलिम वेठा आहिनि उन जे मथां अल्लाह जा मलाइक परनि ते पर ॾियो आसमान सां वञी लॻा आहिनि उन्हनि खां पुछां थो तव्हां कीअं आया आहियो रूहानी तरह पुछां थो उन्हनि
फरमायो जिते भी मदीने जे घोट जो मीला थींदो असांजी ड्यूटी लगंदी शाह वली अल्लाह खे बिदअती चओ उन ते नाराज़ थी पओ उनखे बि झलियो मक्का मुकर्रमा खां वरी मदीने मुनव्वर में कहिड़े शहर ते सारी दुनिया के शहरनि खां महबूब जी बाला बस्तिया आराम कंदड़ अॼु ताईं ते मुंहिंजे सुहिणे हबीब जी हस्तिया सारी दुनिया जे शहरनि खां ॿिए शहरनि कान्हे खाकी शफा हिते इश्क वारनि ला नफ़ा ई नफ़ा ॿिए शहर में कान्हे खाक शफा हिते इश्क वारनि ला नफ़ा ई नफ़ा पर मुनकिर जे नसीबनि में आई मुनकिर जे नसीबनि में आई अज़ली अबदी बदबख्तिया सारी दुनिया जे शहरनि खां महबूब जी बाला बस्तिया आराम कंदड़ अॼु ताईं ते आराम कंदड़ रस ते गौर कजा आराम कंदड़ अॼु ताईं ते मुंहिंजे सुहिणे हबीब जी हस्तिया सारी दुनिया जे शहरनि खां सुभान भित जे दर ते वेहण वारे खां पुछ फरमाए थो कॾा मूं पेरनि में तोड़े लख लॻनि अदब जो सबब फरमाए थो कॾा मूं पेरनि में तोड़े लख लॻनि अंगुर अंगूठी ना बचे छिपूं पेर छिनल तब भी देना पिरल मां जुती ज़ात न पाया 50 साल थींदा मदीने मुनव्वरा वेठा हासीं कहिड़े शहर में तुंहिंजे दर ते दिल रुबा वरी पियो अचां 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 तव्हां राज़ी आहियो तयारी आहे दिल जवे थी ओछो समाज करे वेही रही तुंहिंजे दर ते दिल रुबा वरी पियो अचां 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 दीद दिल बई पवन ठरी पियो अचां 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 दीद दिल बई पवन ठरी पियो अचां 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 हर कंहिंजी जुदा तो आहे हाशा कहीं कयो कुटुम जो साल कहीं घुरियो खजानो माल कहीं कयो कुटुम जो साल कहीं घुरियो खजानो माल मूंखे ॾियो का इश्क जी ज़री पियो अचां 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 मूंखे ॾियो का इश्क जी ज़री पियो अचां 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 तुंहिंजे दर ते दिल रुबा वरी पियो अचां 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 दीद दिल बई पवन ठरी पियो अचां 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 वॾी आवाज़ कोन दी सुभान अल्लाह ज़ोर सां छा खपे कंहिंखे कहिड़ी लोचया मूंखे हीअ सदाई सोचया कंहिंखे कहिड़ी लोचया मूंखे हीअ सदाई सोचया
मूलाया भलाई बेहतरी जो अचा 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 मूलाया भलाई बेहतरी जो अचा 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 तुझे दरत तुझे दरत तुझे दरत दिल बावरी जो अचा 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 दीदा दिल वई पवन खरी जो अचा 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 को सदर जो को वजीर जो को गुलाम अमीर जो को सदर जो को वजीर जो को गुलाम अमीर जो नाज़मूल तुझी नौकरी जो अचा 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 तुझे दरद दिल रुबावरी जो अचा 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 दीद दिल भाई पवन ठरी जो अचा 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 दीद दिल भाई पवन ठरी जो अचा 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 हरम शरीफ में बैठा हुआ अजीब गाल हिकु अल्लाह जे बानी गाल की थी जिद्दे शरीफ का बस निकती उते असां तव्हां वांगुरु माहौल कोन्हे जो सीटुनि खां वधीक माण्हू हेठां मथां माण्हू निज़ाम रस्ते में स्टाफ थींदो आहे बसुनि जो 2 कलाक हली वरी स्टाफ कंदा आहिनि कलाक जो वक़्फ़ो थींदो आहे बस जो वक़्फ़ो थियो बीठा जॾहिं बस वरी हारन वॼाया चढ़ण जे लाइ माण्हुनि खे सॼो सीट बा सीट माण्हू हा वेही विया हिकिड़ी सीट ख़ाली हुई माण्हू नज़र न आयो पुछा कयूं हिते केरु हो चयो हिकिड़ी औरत हुई वॾो मसइलो काॾे वई ॻोल्हियो जेके बस में माण्हू हुआ उहे हेॾा होॾा ॻोल्हण लॻा ॾिठो त होटल जे पोयां मसलो विछाए पियो आहे उहा औरत अल्लाह जे बाबरकत ज़ात जे अॻियां सजदा करे झुकी रब करीम जे अॻियां निमाज़ पढ़ी हाणे मदीने पाक जे मुंहुं कयो रोए वेठी वारो कतार रोई चयोसि बाबा हल बस तुंहिंजे इंतज़ार में बीठी आहे हार में वॼाए वॼाए थकिजी पियाऊं छो थी रोई महबूब जी दरबार में धी बि अचे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदसि कहिड़ो कंधु खणी हलंदसि फिटाई घोट रहमतुल्लाह अलैहि फरमान मुताबिक़ सूंह विञायमि सूमिरा केॾे वियमि कमाल वञा कीअं वतन ॾे अहिड़ो वठी हाल जे मूं जमाल त पसां मुंहुं जो सूंह विञायमि सूमिरा मेरो मुंहुं थियो हलणो पियो जिते हल हज़रत हबीब करीम जा आशिक़ शाह वलीउल्लाह मदीने पहुतो आहे फयूज़ुल हरमैन में लिखियो पियो आहे हबीब जे ॼारी पाक जे साम्हूं बीठो आहे फरमाए थो हिकु दफ़ो न ॿ दफ़ा न जॾहिं बि मां हाज़िरी ॾिनी जॾहिं बि सलाम अला मारुस जीअं जो पहुचंदो होसि त मां पंहिंजे दिलबर नबी खे खिलंदे मुरकंदे पंहिंजे अखियुनि सां ज़िंदह मौजूद ॾिसंदो हो चओ सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां जो अल्लाह ताला सवाब ॾींदी अजर ॾींदी हज़रत यूसुफ सोने जे मथां इम्तिहान त हज़रत याकूब जे मथां पहुचे ही त मदीने जो घोट आहे ही त सभिनी जो सरताज आहे ही त सभिनी जो सरदार आहे ही त हर उम्मती खे संभाले थो किथे बि हुजे अर्ज़ कंदो त मदीने वारो महिरबानी करे छॾे पहली शइ जेका अल्लाह बयान कई उहा आहे अल्लाह जो ख़ौफ़ अल्लाह जो ख़ौफ़ नबीयनि खां सिखो अल्लाह जो ख़ौफ़ मुस्तफ़ा करीम जे प्यारनि सहाबनि खां हज़रत अबू बकर सिद्दीक़ ॾाढा जो सुभान अल्लाह ॿोली न वञो जेके बि नक्शबंदी सिलसिले जा आहिनि
लगा हूं थुल्हे लेखे सब पीर मिठा साईं जा जेके भी खलीफ़ा आहिनि मुरीद आहिनि उन्हनि जी ख़ासि तवज्जो जी ॻाल्हि आहे त असां अव्हां जो सिलसिलो जॾहिं पढ़बो त हली हज़रत अबू बकर सिद्दीक़ ते पढ़जो ॾाढा जो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ रब भलो ॻोल्ही ॾाढा जो सुभान अल्लाह मां पुछां थो जेकॾहिं मौजूद कहिड़े बि बुज़ुर्ग जे ख़िलाफ़ को मौलवी आहे को माण्हू आहे त उन जे लाइ तोखे केॾी नफ़रत आहे केतिरो ॾुख आहे हवायो असांजे साईं जे ख़िलाफ़ आहे पर जेको न अबू बकर सिद्दीक़ पूरे नक्शबंदी दुनिया जे मुर्शिदनि जे मुर्शिद जी माण्हू कमी करे घटवताई करे ॿुधायो त उहो ख़ुदा खे जवाबु छा ॾींदो ऐं उन जे असां पंहिंजो सहन छा मां तोखां पुछां थो तुंहिंजे पीउ जो हक़ तो ते वधीक आहे मुर्शिद जो जवाब ॾियो न ॿई जवाब नथा ॾियो ॻाल्हायो राजा हिकिड़ो चए थो पीउ जो ॿियो चए थो मुर्शिद जो टियों भला मैदान में आयो असल हक़ त माउ पीउ जो आहे उन खां वधीक उस्ताद जो आहे जेको बाअख़लाक़ उस्ताद हुजे जे वटि सही तरबियत तइलीम हुजे बद अख़लाक़ न हुजे जो शागिर्द जी ज़िंदगी तबाह करे ऐं उन खां वधीक हक़ मुर्शिद करीम जो आहे हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल हुसैनी असांजे सिलसिले जा सालार आहिनि वॾे कमाल जा साहिब आहिनि इमाम रब्बानी जे नाले वठण सां ई इंसान जे दिलि में तहरुक पैदा थी वेंदो आहे अल्लाह जे ज़िक्र जी महिरबानी थी वेंदी आहे वॾे कमाल वारो वली आहे जंहिं अल्लाह जे प्यारे हक़ जे लाइ सही अक़ीदे जे लाइ पंहिंजे मसलक खे बयान करण जे लाइ मज़हब खे बयान करण जे लाइ जेल काटिया तकलीफ़ूं ॾिठियूं संदन बच्चा जेल में मिलण आया ख़्वाजा मोहम्मद मासूम साईं रहमतुल्लाह अलैह आयो मिलण पीउ सां मुलाक़ात करे चथो बाबा मां जेल में आयो असांजे मथां गरो पियो गुज़री पाण फरमाईं था मुंहिंजा पुट जेल जो दौरो करे आ जेल घुमी आ जेल ॾिसी आ हाज़िर मुंहिंजा बाबा साईं जेल जो दौरो करे घुमी फिरी आ वियो आ जेल में हिकिड़ो माण्हू न हो सिख बि हा हिंदू बि हा कई क़िस्म जा मज़हबी माण्हू हा कई क़िस्म जा माण्हू आ हिकु न ॿ न दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾे आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह पुट खे फरमाद घुमी आ जेल में हर क़िस्म जा माण्हू हाणे वञी निहारे त सिख सिख न रहियो आहे मुस्लमान हिंदू हिंदू न रहियो आहे मुस्लमान भील भील न रहियो आहे मुस्लमान जेतिरी बि मज़हबनि वारा हज़रत इमाम रब्बानी जेल में रही करे उन्हनि खे मुस्लमान बनायो आहे उन्हनि खे क़ुरान करीम जी तालीम ॾिनी आहे जेल खे इदारो क़ाइमु करे छॾियो आहे जेके गुमराह उहे राह ते अची विया जेके बेदीन उहे दीनदार बणिजी विया जेके गाफ़िल उहे कामिल बणिजी विया जेके हक़ खां परे हा से हक़ जा पुजारी बणिजी विया ही हज़रत इमाम रब्बानी मूं वटि गाॾीअ में किताब पियो आहे हलंदे खणी वरितुम जवाहिर मुजद्दिदिया उन में लिखे थो त इमाम रब्बानी सां अल्लाह अल्लाह अल्लाहु ला इलाहा इल्लाहु अल्लाह अल्लाह अल्लाहु ला इलाहा इल्लाहु अल्लाह अल्लाह
साईं महबूब जे मिठे नाले ते आमूठा ठुमंदो चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ ज़ोर सां ॿुधाई ॿुधा जवाहिर मुजद्दिदी आमने वेठो पियो आहे हज़रत इमाम रब्बानी माना जिकी बि अल्लाह जा कामिल वली आहिनि अल्लाह जा बरगुज़ीदा बाना आहिनि उहे पक्का सुन्नी मुहम्मद घोट जा आशिक़ आहिनि इहे सभु अबू बकर सिद्दीक़ जे फैज़ सां फैज़याब आहिनि अबू बकर सिद्दीक़ खे मञणो पवंदो उन जे शान जे अॻियां झुकणो पवंदो उन जे शान खे तस्लीम करणो पवंदो हर नक्शबंदी सिलसिले वारो ख़ुसूसन हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो छोराइतो आहे उन जो फ़ैज़ आहे उन जी बरकत आहे उन जी महिरबानी एॾी शान वारो एतिरनि अज़मतुनि वारो मदीने जे साईं जी मशहूर रिवायत उलमा खां तव्हां ॿुधी चुका आहियो हबीबन फरमाया मेराज वारी रात आसमान खां मथे विया आहियूं सिदरतुल मुंतहा खां मथे विया आहियूं अञा मथे विया आहियूं ओचितो आवाज़ आयो कि या मुहम्मद फइन रब्बक युसल्ली हबीबी तुंहिंजो रब तो ते दुरूद थो पढ़े दुरूद थो मोकिले साईं फरमाइनि था मां बीठो हुक्म त ख़ुदा जो आहे पर आवाज़ अबू बकर सिद्दीक़ जो सुभान अल्लाह थोड़ो छोटो चई राजा कर कभी आवाज़ में साढ़े नौजवान पे राजा चओ मौला हिस्से सिद्दीक़ जो आवाज़ किथां आयो फरमान थियो त इहो तुंहिंजो बि प्यारो आहे मुंहिंजो बि प्यारो आहे साईं फरमाए अर्श अज़ीम जे मथां जॾहिं मां पहुतो हां त अर्श जे कुंकड़नि ते जिते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल लिखियल हो पुठियां अबू बकर सिद्दीक़ लिखियो पियो चओ सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां चओ वॾी आवाज़ सां उन जो शान बयान कर अमीर उमर जो शान बयान कर उस्मान गनी जो शान बयान कर सोने अली जो शान बयान कर असहाब किराम जो औलाद अतहार जो शान बयान कर सुन्नी जे सीने में सभिनी जो प्यार आहे जेतिरो शान आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ अफज़ल सहाबा